इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। क़बूल कीरियो जो ॻोठ ऐं अॼोको ही प्रोग्राम सुबुह खां वठी जारी आहे ऐं मूंखे पूरो अंदाज़ो आहे त असांजा दोस्त काफ़ी थकिजी चुका हूंदा, छो त सुबुह जो 10 बजे खां वठी ही प्रोग्राम जारी आहे। पर महदूद वक़्त जे अंदरि अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां आऊं तव्हांजे साम्हूं कुछ गुज़ारिशात पेश करणु चाहियां थो। दोस्तो, असां मां जेको बि माण्हू दुनिया में आयो आहे उनखे हिकु ॾींहुं ज़रूरु मरणो आहे। हिकु ज़ात आहे जंहिं ते मौत न ईंदो, उहो असांजो ख़ालिक, मालिक ऐं परवरदिगार आहे। बाक़ी हर इंसान उन ते मौत अचणो आहे। कॾहिं ईंदो, इहा ॼाण बि अल्लाह खां सवाइ कंहिंखे कोन्हे। हत्ता कि उहो मलाइक जेको रूह कब्ज़ करे थो उनखे बि अॻु में ख़बर कोन हूंदी आहे। जॾहिं अल्लाह जे तरफ़ां उनखे हुकुम थींदो आहे त असां मां कंहिंखे बि ख़बर न आहे त मौत कॾहिं ईंदो। पर हिकु ॻाल्हि यकीनी आहे त ईंदो ज़रूरु। हाणे छा कजे, बक़ाया ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, अल्लाह ताला क़ुरान करीम में असांखे उन जे लाइ रहनुमाई फरमाई आहे। फरमायाई इन तजतनिबू कबाइर मा तुनहौन अन्हु, उहे गुनाह जेके वॾा आहिनि, कबीरा आहिनि, जिन खां तव्हांखे रोकियो वियो आहे, जेकॾहिं तव्हां उन्हनि खां बचंदो, वॾनि वॾनि गुनाहनि खां, नुकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम, असीं तव्हां खां तव्हांजा ॿिया जेके गुनाह आहिनि नंढा से दरगुज़र करे छॾींदासूं, मेटे छॾींदासूं। वनुदखिलुकुम मुदखलन करीमा, ऐं तव्हांखे इज़त वारी जाइ यानी जन्नत में दाख़िल कंदासीं। पर शर्त कहिड़ो आहे त वॾनि वॾनि गुनाहनि खां बचो, कोशिश त करियो त नंढड़ा गुनाह बि न थी। पर इंसान हुजण जे नाते थी बि विया त अल्लाह ताला फरमाए थो असीं तव्हां खां दरगुज़र करे छॾींदासीं। इंसान तौबा कंदो आहे, गुनाह माफ़ थींदा आहिनि, नेकियूं कंदो आहे, गुनाह माफ़ थींदा आहिनि। पर वॾनि गुनाह लाइ शर्त आहे त तौबा करे। नंढा गुनाह नेकी सां माफ़ थी वेंदा आहिनि। वॾनि गुनाहनि जे लाइ शर्त आहे त मरण खां अॻु में सची तौबा करे। हाणे वॾा गुनाह कहिड़ा आहिनि? इमाम ज़हबी पंहिंजे किताब जे अंदरि 70 ॻणिया आहिनि। पर इब्न हजर हैतमी चवे थो पंहिंजे किताब जे अंदरि त
बाद उलमा के नजदीक ये 700 गुनाह है। बल्कि सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास जो कौल आए, चवे तो ला कबीरत मल इस्तिग़फ़ार वला सगीरत मल इसरार। चवे तो जे कदे तव्हां तौबा करियो, इस्तिग़फ़ार करियो, तो गुनाह वॾो कोन रहंदो। अल्लाह माफ़ करण ते क़ादिर आहे। तव्हां जेकॾहिं इस्तिग़फ़ार कयो, तौबा कयो, पर जे कॾहिं तव्हां लगातार गुनाह कंदा वञो, गंढ ॾेई बीह रहियो, पेर ॿधी उन ते बीह वञो, त नंढड़ा गुनाह बि वॾा आहिनि। बिलफर्द माफ़ कजो, हिकिड़ो माण्हू रोज़ ॾाढ़ी कूड़े, इहो नंढड़ो गुनाह कोन्हे, छो त लगातार करे पियो। इहो गुनाह गुनाह कबीरा थी वेंदो। जेको बि गुनाह लगातार कयो वञे, रोज़ कयो वञे, यादि रखी छॾियो उहो नंढड़ो गुनाह कोन्हे, उहो वॾो गुनाह आहे। ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस में, जेका सही बुखारी सही मुस्लिम जे अंदरि मौजूदु आहे, ऐं महदूद टाइम जे अंदरि कोशिशि कंदुसि त पूरी हदीस जा नुक़्ता बयानु करे वञा, पाण सगुरनि 7 वॾा गुनाह ॼाणाया। पाण फरमाइनि था, इज्तनिबु सबल मूबिकात, 7 गुनाहनि खां बचो। उहे गुनाह कहिड़ा? जेके हलाक करण वारा आहिनि, तबाह करण वारा आहिनि, माना इंसान खे जहन्नम रसीद करण वारा आहिनि। उहे 7 गुनाह अल्लाह जो पैगंबर फरमाए थो, उन्हनि 7 गुनाहनि खां तव्हीं बचो। उहे 7 गुनाह कहिड़ा आहिनि? पहिरियों गुनाह, जेको हिन काइनात के अंदर सब खां वॾो गुनाह आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, अशिरकु बिल्लाह, अल्लाह सां कंहिंखे शरीक करणु, इहो सब खां वॾो गुनाह आहे। ऐं इन ई गुनाह जो मुर्तकिब जेकॾहिं बिना तौबा जे मरी वियो, जहन्नम रसीद थींदो, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। जेतोणीक हर साल हज बि करे, उमरा बि करे, नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कात ॾे, नेकी जा कम करे, सब जा सब अमल तबाह आहिनि जेकॾहिं शिरक अची। अल्लाह जे नबी अल्लाह ताला 18 नाला वरिता सूरह अनाम जे अंदरि। ऐं इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो, क़ुरान में पैगंबरनि जा नाला आया आहिनि 25। हूं त अल्लाह हर क़ौम जे अंदरि पैगंबर मोकिलियो, पर नाला 25 आहिनि। 25 मज़ा 18 नाला अल्लाह सूरह अनाम जे अंदरि हिक ॿिए पोयां वरिता आहिनि। ऐं बाद में छा फरमायाई? वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यामलून। जेकॾहिं पैगंबर बि शिरक कंदा, उन्हनि जा अमल तबाह बर्बाद थी वञनि हा। माना शिरक एॾो ख़तरनाक गुनाह आहे जो पैगंबर खां बि जेकॾहिं सरदर थी वञे, उन जा अमल चट थी वेंदा आहिनि। त पाण जा बचंदा? वही चेक करियूं, हिन दौर जे अंदरि मुसलमाननि जो वॾो तादाद शिरक में ग़र्क़। शिरक जो सभ खां वॾो क़िस्म कबर परस्ती आहे, दरगाह परस्ती आहे, जेका असांजे मुल्क जे अंदरि आम जाम आहे। हर शहर जे अंदरि दरगाह आहे जिते माण्हू अची शिरक कनि था, शिरक जा अमल उनजो इर्तिकाब कनि था। कहिड़ा अमल? कबर वारे खां दुआ घुरनि था। अदुआ हुवल इबादत, दुआ ऐं इबादत आहे। अल्लाह खां सवाइ कंहिंखां दुआ न आहे घुरणी। ही कबर वारे खां दुआ घुरे थो, गोया उन कबर वारे खे ख़ुदा बनाए चुको आहे, इलाह बनाए चुको आहे, माबूद बनाए चुको आहे। पहिरीं त ॿुधंदो छा? ख़ुद मरी चुको, छा तुंहिंजी पुकार ॿुधंदो? दिल जा ख़यालात छा ॼाणे थो? गूंगो वञे, छा कबर वारे खे ख़बर पवंदी त गूंगे जे दिल में कहिड़ा ख़यालात आहिनि?
अल्लाह जा बानो सिर्फ़ असांजो परवरदिगार आहे जेको दिलनि जा हाल ॼाणे। उन खां ई दुआ घुरबी। ऐं तव्हांखे चैलेंज करियां थो, जेके ई अहले बिदअत ऐं अहले शिरक आहिनि, मूंखे क़ुरान में हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें अल्लाह चयो हुजे त अल्लाह खां सवाइ के ॿिए खां दुआ घुरो। आहे पूरे क़ुरान में? सूरह मोमिन जे अंदरि फरमाए उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआऊं क़बूल कंदुसि। सूरह अल बक़रा में फरमायाई वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब, पैगंबर तोखां मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछनि था, उन्हनि खे चओ त वेझो आहियां। मूंखां दुआऊं घुरनि। क़ुरान में अल्लाह किथे कोन चयो आहे त मूंखे छॾे के ॿिए खां दुआ घुरो। अल्लाहु अकबर। इहो शिरक बि कयो वञे थो। जानवर ज़बह कया वञनि था। ॾिठो आहे न, अहमद राजे जी दरगाह ते पाॾा कुठा वेंदा आहिनि, समन शाह ते कुकड़। इहो आहिनि शिरक। कुर्बानी या जानवर ज़बह करणु इबादत आहे। सूरह अनाम आख़िरी रुकू छा फरमाए? कुल ऐं पैगंबर तूं चओ इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। पैगंबर इन ॻाल्हि जो ऐलान कर त मुंहिंजी नमाज, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण ऐं मुंहिंजो मरण उन अल्लाह जे लाइ जेको रब्बुल आलमीन आहे। कुर्बानी अल्लाह जे नाले थींदी। हत्ता कि अल्लाह जे नबी फरमायो मन ज़बह लि ग़ैरिल्लाह, जेको अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जे लाइ जानवर ज़बह करे थो उन ते अल्लाह जी लानत आहे। सही मुस्लिम जी रिवायत, रावी सैयदना अली बिन अबी तालिब, लान अल्लाहु मन ज़बह लि ग़ैरिल्लाह। हत्ता कि हिकिड़ो नुक़्तो ॿियो बि ज़हन में विहारियो, जंहिं जाइ ते अल्लाह खां सवाइ के ॿिए जी इबादत थींदड़ हुजे उते रब जी इबादत बि कोन कई वई। जंहिं जाइ ते शिरकिया कम थींदड़ हुजनि उते अल्लाह जे नाले कुर्बानी बि कोन थींदी। दलील पाण सुगरा वेठा आहिनि। सुनन नबी दाऊद हिकिड़ो माण्हू हली आयो, चवण लॻो अल्लाह जा रसूल मूं हिकिड़ी बास बासी हुई, ऐं बास बासण बि इबादत आहे। बास बासण नज़र मञण इहा बि इबादत आहे। माण्हू बास बासींदो आहे न, मुंहिंजा परवरदिगार फलाणो कमु थी वियो, ऐं 4 रकात नफ़ल पढ़ंदुसि, नफ़ली रोज़ो रखंदुसि, हज कंदुसि, उमरो कंदुसि, के नेकी जे कम में तावुन कंदुसि। इहा बास आहे। बास बासण खां पोइ उनखे पूरो करणु लाज़िम आहे। हिन बास बासी त आऊं उठ नहर कंदुसि, ज़बह कंदुसि, पर बुआना जे मुक़ाम ते, बुआना हिकिड़ी जॻह हुई मके जे भरिसां, उन जाइ ते उठ नहर कंदुसि। हली आयो अल्लाह जे रसूल वटि। हाणे त हिकिड़ो सुवालु आहे, हिकिड़ो माण्हू चवे थो त अल्लाह कारण उठ नहर करियां थो, पाण सुगोरा फौरन चवनि हा न वञी कर। एतिराज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह जे नाले करणु पियो चाहीं, वञी कुर्बानी कर। पैगंबर यकदम हुकुम कोन ॾिनो। ख़बर आहे छो? इन में हिकिड़ो नुक़्तो आहे। उन माण्हू चयो त आउं बुआना जी जाइ ते कुर्बानी करणु चाहियां थो जानवर जी। अल्लाह जे रसूल फौरन महसूसु कयो का त ॻाल्हि आहे, हीउ पंहिंजे घर कोन थो करे, पंहिंजी जाइ ते कोन थो करे, बुआना छो थो वञे? पाण उन माण्हू खे छॾे सहाबा खां सुवाल कनि था वज़ाहत जे लाइ। पाण सहाबा खां पुछनि था मूंखे ॿुधायो छा इन ई जाइ ते जाहिलियत जे दौर में को मेलो लॻंदो हो? सहाबा चयो न, अल्लाह जा रसूल न। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे, जेकॾहिं सहाबा चवनि हा त साईं मेलो लॻंदड़ हो, पाण सगोरा कुर्बानी जी इजाज़त कोन ॾींदो, मना करे छॾींदो। जेकॾहिं शिरकिया कम थींदड़ हुजे हा, इहे मेला बि शिरकिया कम आहिनि न।
बाद औकात असांजा अहल हदीस वञी दुकान लॻाईंदा इन पैसनि खां तूं इहे ई चङो आई। इहो ताउन आहे शिरक में। अल्लाह कुरान में छा फरमायो, वला तावनु अलल इस्म वल उदवान। गुनाह जे कमनि में, ज़्यादती जे कमनि में कंहिं सां ताउन न करियो। शिरक खां मथे को गुनाह आहे। तुंहिंजे वञण सां छा थींदो, ॿ टे माण्हू ॿिया बि ईंदा न, हथी मिलंदी न कारोबार खे, ऐं तोखे ॾिसी केतिरा गुमराह थींदा। त यार अहले हदीस जो माण्हू मेले ते वेठो आहे, माना इहो कमु चङो आहे, माना इहो कमु जाइज़ आहे। तो ॿियनि खे बि गुमराह कयो चंद टकनि जे करे। मेले ते कारोबार करणु हराम आहे, छो त शिरक अमल ते थियनि था। का अहिड़ी दरगाह कोन्हे जिते शिरक न थींदड़ हुजे। हा, अहिड़ो को मेलो, तिजारती मेला थींदा आहिनि कि अल्लाह जे रसूल ज़माने में 3 मेला मशहूर हुआ, उकाज़, मजन्ना, ज़ुल्मजाज़। 3 मेला लॻंदा हुआ, तिजारती मेला हुआ। माना हिकिड़े क़िस्म जी मंडियूं हुयूं, जी पिड़ी लॻंदी आहे, जिते दरगाह कोन्हे। अहिड़े क़िस्म जो मेलो जिते दरगाह कोन्हे, महज़ कारोबार आहे, उते वञी सघो था। पर जिते दरगाह ते लॻे थो, माना उते वञणु उन दरगाह परस्ती हथी ॾियणु। साहबी जो सही ॿियनि से मेलो बि कोन लॻंदो। वरी पाण पुछनि था, छा उते कॾहिं के बुत जी पूॼा थींदी हुई? साहब चयो न। जेकॾहिं चवनि हा त अल्लाह जो रसूल क़ुर्बानी जी इजाज़त कोन ॾिए। ॾिसो पॉइंट आहे, जेकॾहिं चवनि हा त हा बुत जी पूॼा थींदड़ हुई, पाण इजाज़त कोन ॾींदा। पर जॾहिं सहाबा चयो अल्लाह जे रसूल न कॾहिं मेलो ते लॻो, न कॾहिं बुत जी पूॼा थी, पाण फरमाईंदा औफ बे नज़रिक, हाणे वञी पंहिंजी बास पूरी कर। ही नुक़्तो आहे, कुर्बानी सिर्फ़ अल्लाह जे नाले थींदी, नज़रो न्याज़ अल्लाह जे नाले। ये जेको जुमला असां वटि आम आहिनि न, नज़र अल्लाह न्याज़ हुसैन, न्याज़ बि अल्लाह जे नाले। वो शाह साहब हिकिड़ो अज़ीम जुमिलो चवंदो हो त न्याज़ सिर्फ़ उन जे नाले कयो वेंदो जेको बेन्याज़ आहे। ऐं बेन्याज़ केरु आहे? अल्लाह खां सवाइ को बेन्याज़ आहे? आहे को काइनात में? अल्लाहु समद, अल्लाह बेन्याज़ आहे। न्याज़ थींदो बेन्याज़ जे नाले। असीं सभु न्याज़मंद आहियूं, सैयदना हुसैन बि न्याज़मंद आहियूं। शिरक जो तरीक़ो आहे। अञा तव्हां ॾिसो, अहिड़ा शिरक आहिनि जिन खे बाज़ उलमा शिरक असगर चयो आहे, पर आहिनि उहे बि शिरक। सोण करणु, घरां निकितो आहे, कंहिं ते नज़र पइजी वई, मुंहिंजो कमु कोन थींदो। या घर ते को पखी अची वेठो आहे, पक माण्हू मरंदो। या फलाणो ॾींहुं उन ॾींहुं उत्तर मूंखे सफ़र कोन्हे करणो। या रस्ते तां का ॿिली लंघे वई, मुंहिंजो कमु कोन थींदो। ये सभु सुवाण आहिनि जेके इस्लाम चए थो शिरक आहे। मोमिन अल्लाह ते तवकुल कंदो आहे, भरवसो। पखी अची वेठो, छा थींदो? छा थींदो मूंखे ॿुधायो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा हिकिड़े माण्हू सां गॾु वञे पियो। तेसि ताईं ओचितो वणनि मञा हिकिड़ो पखी उॾामी साॼे तरफ़ रवानो थियो। उन हमरा चयो, ख़ैर ख़ैर, भलाई आहे भलाई आहे। अब्दुल्ला बिन अब्बास चयो, ला ख़ैर वला शर, न की ख़ैर आहे न की शर आहे। पखी जी मर्ज़ी हेॾा वञे, इन में शर ऐं ख़ैर किथां आयो? त पखी साॼे तरफ़ वञे त ख़ैर आहे, खाॿे तरफ़ वञे त शर आहे। फौरन सहाबी रद्द कयो। इन में नुक़्तो कहिड़ो आहे? यादि रखी छॾियो, जॾहिं बि कंहिं माण्हू खे शिरक अमल कंदे ॾिसो, माठ करे न वियो, सम्झायो हुनखे त बाबा ही कमु शिरक जो आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, हिकिड़ा माण्हू पिन ते तव्हां ॾींदा आहिनि, महसूसु थींदो आहे त ग़रीब आहे, पर धागो ॿधो पिया, सम्झायो बाबा लाइ। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे, केतिरनि माण्हुनि चवण ते लाइ छॾियो आहे, पेरनि में जा कड़ा लाइ छॾिया। माली मदद करियो था त हक़ बि पहुचायो।
वो जाहिल है, तव्हांजो फर्ज है उन ते हक़ पहचान तो बाबा ही कम शिरक है। अल्लाह जे नबी फरमायो मन तअल्लक तमीमतन फक़द अशरक, जे तावीज़ लटकायो शिरक कयो। बाद उलमा कुरान जे तावीज़ के जायज़ कयो आहे, पर उन जे बारे में अल्लाह जे रसूल का हदीस कोन्हे, के सहाबी का सही सनद सां रिवायत कोन्हे, ऐं केतिरियूं शयूं आहिनि जेके दलालत कनि थियूं त कुरान जो तावीज़ ॿधण सही न आहे। कुरान ॿधो पियो तूं पेशाब पियो करी, कुरान ॿधो पियो आहे तूं क़ज़ाए हाजत पियो करी, बाद औक़ात कुरान ॿधो पियो आहे घरवारी सां बिस्तरी पियो करी, कुरान ॿधो पियो आहे कूड़ पियो ॻाल्हाई, कुरान ॿधो पियो आहे गार गंद पियो करी। छा कुरान करीम इन कमल आयो आहे? कुरान आयो आहे त पढ़ूं, समझूं, उन मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो अमल बनायूं, ॿधण जे लाइ कोन आयो आहे। हा दम करे सघे थो, फीणूं रखी सघे थो, इहो बि शिरक आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसो अल्लाह जे नबी फरमायो वहम परस्ती बि शिरक आहे। बाद औक़ात वहम परस्ती बि करणु, माण्हू ज़माने में चवंदा बाबा चिबरो जेको मनहूस पखी आहे, अल्लाह जे नबी फरमाए वला हाम, चिबरे जी नहूसत का शइ कोन्हे। चिबरो मनहूस पखी कोन्हे, सफ़र ख़राब मेनू कोन्हे। माण्हू चवंदा आहिनि सफ़र में न शादी कजे न कारोबार न सफ़र। अल्लाह जे नबी फरमायो सफ़र जी नहूसत का शइ कोन्हे, चिबरे जी नहूसत का शइ कोन्हे। जॾहिं प्यारो पैगंबर चवे पियो इन जी का हक़ीक़त कोन्हे, उन खां पोइ बि तूं चवीं त सफ़र जो महीनो ख़राब आहे या चिबरो मनहूस पखी आहे, माना तुंहिंजो प्यारे पैगंबर ते ईमान सही न आहे, सही ईमान कोन्हे पैगंबर ते। जॾहिं अल्लाह जो नबी चवे पियो अञा बि तूं शक करी पियो। ॾिसो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे शिरक जो, उलमा उनखे बि शिरक असगर चयो आहे, अल्लाह खां सवाइ के ॿिए जो कसम खणणु। मन हलफ बिग़ैर अल्लाह फ़क़द अशरक, पाण फरमाईंदा जे अल्लाह खां सवाइ के ॿिए जो कसम कयो तहक़ीक़ उन शिरक कयो। अॼु को चयो अब्बास जो कसम, को चयो साईं जो कसम, को चयो सुबुह जो कसम, को चयो खीर जो कसम। ये सब गैरुल्लाह जा कसम है, सब नाजायज़ है। कसम सिर्फ अल्लाह ताला जो खणणो आहे। हा बाद औक़ात माण्हू क़ुरान करीम जो कसम खणी वेंदा आहिनि, क़ुरान करीम जो कसम खणणु जाइज़ आहे। छो? क़ुरान गैरुल्लाह कोन्हे, क़ुरान करीम गैरुल्लाह कोन्हे, क़ुरान अल्लाह जो कलाम आहे ऐं अल्लाह जो कलाम अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह जी सिफ़त जो कसम खणणु जाइज़ आहे, तंहिंजे करे क़ुरान जो कसम जाइज़ आहे। लेकिन कंहिं मख़लूक जो कसम खणणु नाजाइज़ ऐं हराम आहे। पहिरियों गुनाह वॾो मौज़ू आहे। अल्लाह जे नबी ॿिए नंबर ते फरमायो व सिहर, जादू, जादू गुनाह कबीरा आहे। हाणे तव्हां सुवाल करे सघो था सही भला जादू उनजो असर थींदो आहे? जादू जी का हक़ीक़त आहे? क़ुरान हदीस मां सबूत मिले थो जादू जी बि हक़ीक़त आहे, उनजो बि असर थींदो आहे, उनजो बि असर थींदो आहे। ज़हन ते असर थींदो आहे। क़ुरान हदीस में साबित आहे। हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे, इहो जादू कुफर जो कमु आहे। ऐं अॼु पाण जे मुआशरे में ॿुधाईंदो हलां वॾे पैमाने ते जादू कयो वञे। माण्हू अचनि था, कल्ह हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो, जादूगरनि खे हे माना पैसा ॾींदा आहिनि। जादूगर घणो करे बेदीन, मनहूस, पलीत क़िस्म जा इंसान हूंदा आहिनि, दीन खां दूर। कॾहिं कॾहिं बूतो ॻोठाईंदा आहिनि, उन में सुयूं हणंदा आहिनि। कॾहिं तव्हांजे घर जे अंदरि कंहिंखे चवंदा त वञी तावीज़ उछलाए अचो, तव्हांजे बिस्तरे में किलियूं हणी वेंदा आहिनि। घर वारनि जे ज़रिए जादू बिल्कुलु कयो वेंदो आहे ऐं असर बि थींदो आहे, असर बि थींदो आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए असर त थिए थो, पर असर जो को टोड़ आहे या न? ईअं त कोन्हे त रब्बुल आलमीन असांखे
निंधण को छॾे ॾिनो हुजे। क़ुर में सबूत आहे जादू जो असर थींदो। सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर में जादूगर छा कंदा हुआ? अहिड़ो जादू कंदा हुआ जो ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विड़ी पवंदा हुआ, धार करे छॾींदा हुआ। जादू जे असर जे करे ज़ाल मुड़ुस विड़ी पवंदा हुआ, हिक ॿिए खां अलॻि थी वेंदा हुआ। पर उते रब हिकिड़ी आथत ॾिनी, रब ॾढ ॾिनो। उहो ॾढ कहिड़ो? वमा हुम बिज़ारीन बिही मिन अहदिन इल्ला बिइज़्निल्लाह। वमा हुम बिज़ारीन बिही मिन अहदिन इल्ला बिइज़्निल्लाह। ये जादूगर कंहिंखे बि नुक़सान नथे पहुचाए सघिया जेसि ताईं अल्लाह जो हुक्म न हुजे। हाणे सबूत छा मिलियो? अल्लाह जे हुक्म खां सवाइ नुक़सान नथा पहुचाए सघनि। हाणे रब जी मदद कीअं वठिजे जो जादूगर असर न करे सघे? मदद वठबी क़ुर जे ज़रिए, मदद वठबी अल्लाह जे ज़िक्र जे ज़रिए। अल्लाह जे प्यारे पैगंबर जेके दुआऊं सेखारियूं आहिनि, सुबुह जो पढ़ो फजर नमाज़ खां पोइ, मगरिब खां पोइ, राति जो सुम्हण महिल, ख़ुसूसन आयतुल कुर्सी, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, सूरह बकरा जो आखिरी आयतूं राति जो सुम्हण महिल तौफ़ीक़ रब ॾिनी आहे। सूरह बकरा, सूरह रहमान, ये पढ़ो, इंशाअल्लाह जादू जो असर भी खत्म थी वेंदो, बल्कि शैतान भी तव्हांजे वेझा कोन ईंदा। आयतुल कुर्सी का मामूली आयत आहे, पूरी दुनिया जा शैतान जिन गॾिजी पवन, आयतुल कुर्सी जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। क़ुर मामूली किताब कोन्हे, यादि रखी छॾियो। ये अल्लाह वॾो पाण खे इनाम अता कयो आहे। रब फरमाए थो, जेकॾहिं क़ुर खे ऐं जबल ते नाज़िल करियां हा त फाटी पवे हा, टुकड़ा टुकड़ा थी वञे। हाणे अंदाज़ो लॻायो, जबल माउंट एवरेस्ट 29,000 फुट बुलंद, उन ते बि क़ुर नाज़िल थी आहे न, ये टुकड़ा टुकड़ा थी वञे, पुरज़ा पुरज़ा थी वञे। या क़ुर जी ताक़त छा उन क़ुर सां को शैतान, को जादूगर, को भोपो, को जिन मुक़ाबिलो करे सघे थो? ऐं इन जे लाइ वॾो आलिम हुजणु शर्त कोन्हे, थोरो घणो क़ुर सभु यादि करियो, भोपनि खे पंहिंजे घर में न आणियो। ये भोपा घणो करे पेशावर हूंदा आहिनि, जिन लाहींदा छा, जिन चाढ़े वेंदा आहिनि। जेको इन्हनि जे वर चढ़ियो ठीकु कोन थींदो। कारोबारी आहिनि, जिन जो धंधो आहे सो धंधे मां त करंदो। ठग डॉक्टर पिया हलाईंदा आहिनि, हर 15 ॾींहं चेक कराए वञिजी, लखे रुपया लुटे वेंदा आहिनि ज़ालिम, जेके ज़ालिम आहिनि, के चङा बि आहिनि अक्सर। ये भोपा बि घणो करे ईअं आहिनि, सभु न, तव्हांखे पिया हलाईंदा, कॾहिं 50,000 वठंदा, कॾहिं 10,000 वठंदा, इन बहाने सां माना त तव्हांखे पिया फुरींदा, तव्हांजो तव्हांखे भींगियो करे छॾींदा। छो थो घर में आणी? पंहिंजी नौजवान न्याणियूं भोपे जा वाले, हथ पियो लॻाए, अकेला ई पियो इख्तियार करे, बेपर्दा पियो करे। तोखे पाण खे क़ुर यादि न आहे, उनखां वधीक अमल करण वारो तूं आहीं। ये भोपा घणो करे बेअमल हूंदा आहिनि, घणो करे। पाण क़ुर पढ़ो, पंहिंजी नौजवान न्याणियूं ॿिनि जे हवाले न करियो। वॾा फितना थिया आहिनि, ऐं उनजो गवाह आहियां। केतिरा वाक़ियात पेश आया आहिनि। अल्लाह जे नबी जो फरमान कॾहिं ग़लति नथो थी सघे। गैर औरत, गैर मर्द जॾहिं अकेला थींदा, टियों शैतान विच में अची वेंदो। क़ुर पढ़ो, पाण ते, तव्हां जेको बीमार आहे उन ते पढ़ो। आयतुल कुर्सी पढ़ो, सूरह अल बकरा जो आखिरी आयतूं पढ़ो, कुल औज़ु बिरब्बिल फलक पढ़ो, कुल औज़ु बिरब्बिन नास पढ़ो, सूरह अल बकरा पढ़ो, सूरह जिन्न पढ़ो, सूरह रहमान पढ़ो। शैतान जादू जेको आहे इंशाअल्लाह टुटी वेंदो आहे। जादूगर में कहिड़ी ताक़त आहे? साहबा जो ईमान ॾिसो, पंहिंजो ईमान। जुंदुब असदी रज़ी अल्लाह नो सहाबी आहे,
बाज़ार मां वञे पियो, हिकिड़ो जादूगर खेल पियो करे। उन ज़माने में सैयदना उमर बिन ख़त्ताब त पंहिंजे दौर में ऑर्डर जारी करियो, जिते जादूगर ॾिसो पकड़े अचोसि, सदा मौत। इस्लाम में जादूगर जी सज़ाए मौत आहे। साहबा चवनि था सैयदना अबू उमर फारूक ऑर्डर जारी कयो, असां 3 जादूगर क़त्ल कया। घणा जादूगर? 3 जादूगर। जुंदुब रज़ी अल्लाह अन्हु बाज़ार मां वञे पियो, जादूगर पियो बीठो आहे, पंहिंजा खिरे बि ॾेखारे पियो। हिकिड़े नौजवान खे धक थो हणे, सिसी लहियो वञे, वरी सिसी लॻियो वञे। माण्हू वाह 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 वाह। असांजी क़ौम ईअं आहे न, शोभदा बाज़नि जे पुठियां। उहो ठग हींअर पंजाब जे अंदरि बि जो अखियुनि मज़ा कढे पियो, किलियूं कढे पियो, उनजा हाणे बदमाशी त पधरी थी वई आहे घणी। हिकिड़ो माना इकरारुल हसन नाले माण्हू उन कबलाए छॾियो आहे। अल्लाह जा मानो मुड़ुस माण्हू थियो, हीअ सभु घणो करे कूड़ा ठग। शैतान इंसान जो ताल्लुक आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। पोतल बुज़ुर्ग कोन्हे, शैतान इंसान जी यारी। हिकिड़ो इकरारुल हसन जहिड़े माण्हू हुनजा कबलाए छॾिया, सभु ठगी आहे। त हीउ छा पियो करे? धक हणे थो, सिसी लहियो वञे, वरी कढिजो वञे। इहो छा आहे? वाक़ई सिसी लहे थी? न। क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो थियो जादूगरनि सां, लठियूं चलाइनि था, रसियूं चलाइनि था, नांग बणिजी विया। छा लठियूं ऐं रसियूं नांग बनबा? अल्लाह फरमाए थो साड़ू आयो न नास, उन्हनि माण्हुनि जी अखियुनि ते जादू करे छॾियो, नज़रबंदी करे छॾी। छा थींदो आहे? जादू जे अंदरि शइ बदलबी कोन्हे, साॻी हूंदी आहे, ॾिसण वारे खे बि नज़र ईंदी आहे। आहिनि लठियूं, आहिनि रसियूं, पर नज़र अचनि पियूं त नांग आहिनि। हीउ धकड़ी सिसी लाहे थो, लहे कोन थी, पर ॾिसण वारनि खे महसूस थिए सिसी लही वई आहे। सहाबी जुंदुब रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह, हीअ सहाबा जो ईमान, जेके प्यारे पैगंबर जी सोहबत में रहियासीं, मुजाहिद हुआ, पाण वांगुरु बुज़दिल भाड़िया कोन हुआ, वहम परस्त कोन हुआ, मुवहिद हुआ, पक्का तौहीदी। ॾिठाई फितरूं पैदा करे पियो, तलवार कढे ठका कराइसि, धक सिसी वञी परते करी। जादूगर जी हाणे जीअरो करे पंहिंजो पाण खे, ॿियनि खे जीअरो पिया कया आहिनि, हाणे पंहिंजो पाण खे जीअरो करे। जीअरो थींदो? धूड़ थी रहियो, धूड़ थी रहियो। हीअ आहिनि मोमिन मुजाहिद। पंहिंजे ईमान खे मज़बूत करियो। मुवहिद इंसान बुज़दिल कोन हूंदो आहे। शैतान जिन कुझु नथा करे सघनि, तव्हां पाण हुनजो दिमाग़ ख़राबु कयो। घर जे अंदरि बुज़दिलाना ॻाल्हियूं करे ॿारनि खे टेॼारियो था, औरतूं वीचारियूं ॾिजो वञो, उहे शैतान हलनि पिया। हींअर पोइ मौजूदु हूंदा, हलनि पिया, ॻाल्हियूं ॿुधनि पिया त हीअ त बुज़दिल आहिनि, हे त भाड़िया आहिनि, हमलो कबो, छॾिबो कोन हिननि खे। ॿुधनि पिया, पंहिंजे घर जे अंदरि ईमान जी ॻाल्हि करियो, बहादुरी जी, भॼी वेंदा रहिया। जॾहिं तव्हां खां बुज़दिलाना ॻाल्हियूं ॿुधनि था, पोइ सोचीनि था त हाणे हिते ज़मीन सणबी आहे, हमलो कबो, पोइ हमलो कंदा आहिनि। क़ुरान में बि आहे न, सूरत जिन पढ़ो। अॻे माण्हू जाहिलियत दौर में सफ़र कंदा हुआ राति जो, पोइ जॾहिं कंहिं जंग में तरसी पवंदा त हिकिड़ो माण्हू थी चवंदो, ऐं हिन वादी जा जिन, असां तुंहिंजी पनाह में अचूं था। ऐं हिन वादी जा जिन, असां तुंहिंजी पनाह में अचूं था। अल्लाह ताला छा थो फरमाए? फज़ादूहुम रहका। इन ई ॻाल्हि उन्हनि जिन्ननि जो दिमाग़ मुर्गो ख़राबु करे छॾियो, सरकशी वधाए छॾी। हीअ त असां काॾे ॾिजनि पिया, हीअ त असां काॾे ॾिजनि पिया। नतीजतन उन ते हमलो करे ॾींदा हुआ। पर जॾहिं शैतान खे ख़बर पइजी वञे हिते मुंहिंजी दाल कोन करंदी, मुक़ाबिलो कंदो, भॼी वेंदो वञे। जादू खां बचण जो तरीक़ो इहो आहे, अल्लाह जे कलाम सां ताल्लुक़, पंहिंजो पाण खे पाक रखो, घर में ख़राब शयूं न हलायो, बेहयाई जूं फिल्मूं बि न हलायो, क़ुरान जी तिलावत हुजे, नमाज़ 5 वक़्त पढ़ी वञे, रब तौफ़ीक़ ॾिनी आहे, तहज्जुद पढ़ो। ऐं घर जे अंदरि तौहीद जी ॻाल्हि करियो। ख़बर पए जिन्हनि शैताननि खे हिते असांजी दाल कोन करंदी, भॼी वेंदा न मैदान छॾे। अल्लाहु अकबर।
अल्लाह जे रसूल फरमायो जादू गुनाह कबीरा है, माना कुफर जो कम आहे, उनकी सदा सदा मौत आहे। इस्लामी हुकूमत हो जाए अड़े जादूगरन के कत्ल कयो वेंदो। टे नंबर ते अल्लाह जे प्यारे पर फरमायो व क़त्लुन नफ्सिल्लती हरमल्लाहु इल्ला बिल हक़, के नफ्स के कत्ल कर गुनाह कबीरा है, के इंसान के मारण नाहक। हा हिते शर्त आहे हक़ सां मारे सघिजे थो, हक़ सां मारे सघिजे थो। इहो हक़ छा आहे इहो ॿुधाईंदो हलां। हक़ सां मारण जी इजाज़त आहे, पर उहा इजाज़त बि वक़्त जी हुकूमत खे आहे, तव्हांखे कोन्हे। मिसाल तौर हिकिड़ो माण्हू मुस्लमान हो, मुर्तद थी वियो, उनजी सदा सदा मौत आहे, पर तव्हां कोन ॾींदो, वक़्त जी हुकूमत ॾींदी। यादि रखी छॾियो, सदाऊं ॾियणु वक़्त जी हुकूमत जी ज़िमेदारी आहे, तव्हांजी कोन्हे। हिकिड़ो मुर्तद थी वञे, ॿियो कहिड़ो, ॿियो जेको शादी शुदा थी ज़िना करे, शरीयत फ़र्क़ु रखियो आहे। कुआरो ज़िना करे उनखे 100 फटका हया वेंदा, साल जे लाइ 10 निकाली, पर शादी शुदा ज़िना करे सदा सदा मौत आहे। अॼु पाण खे त पाए अल्लाह रहम फरमाए, हिन दौर जे अंदरि आउं सम्झां थो जेके माण्हुनि जूं हालतूं ॾिसूं पिया, कुआरनि खां वधीक शादी शुदा ज़िना कनि, कुआरनि खां वधीक। कुआरा अञा वेचारा डिॼनि पिया, पर शादी शुदा घणो करे जुरतमंद हूंदो, घणो करे जुरतमंद हूंदो आहे। शादी शुदा जेके आहिनि दिलि जे अंदरि ज़िना जो माना त रवाज घणो आहे। इहो बचियो पंहिंजी इस्लामी हुकूमत कोन्हे। जेकॾहिं सबूत मिली वञनि, तोखे पत्थर हणी मारियो वेंदो, संसार कयो वेंदो, तोखे सदाए मौत जो हक़दार आहे। कहिड़ो तौर जवाब आहे, घर में निकाह वारी तुंहिंजी ज़ाल वेठी आहे, तूं कारो मुंहुं ॿाहिरि पियो करे, कहिड़ो जवाब आहे? जेकॾहिं ज़रूरत अथई ॿी शादी कर, इस्लाम रोकियो त कोन्हे, 3 कर 4 कर, ताक़त आहे कर, वरना हिकिड़ी बि काफ़ी आहे। पर ज़िना जे लाइ को बि रस्तो कोन्हे, यादि रखी छॾियो, ज़िना जे लाइ को बि रस्तो कोन्हे। पर जेकॾहिं कुंवारो आहे, मौती सज़ा कोन्हे। छो? शरीयत फ़र्क़ु कयो आहे। इन जे करे जो कुंवारो शादी शुदा कोन्हे, थी सघे थो पंहिंजे जज़्बात खां मग़लूब थी हराम कमु करे छॾे। इस्लाम नरमी कई आहे, 100 फटकाया वेंदा, पर शादी शुदा जे लाइ जवाब ई कोन्हे। ज़ाल घर में मौजूद आहे, तो कीअं गंदो कमु कयो, शरीयत सदाए मौत रखी आहे उनजे लाइ। इहो ॿियो क़िस्म, हक़ सां क़त्ल करणु, पर सज़ा केरु ॾींदो? वक़्त जी हुकूमत। टियों, केरु क़त्ल करे मुसलमान के, बदले में क़िसास तौर वक़्त जी हुकूमत उनखे क़त्ल करे। तव्हां जेको माण्हू मारिजी वियो न, तव्हां कोन था मारे सघो। ॾिसो इस्लाम जी अज़ीम हिकमत। तव्हां जेको माण्हू नाहक क़त्ल थी वियो, तव्हां बंदूक खणी उन ई धुर जो माण्हू मारे छॾियो, नतीजो छा निकिरंदो? या बाथदी थींदी न, पलांद शुरू थी वेंदो, बदिलो शुरू थी वेंदो, वरी तव्हांजो माण्हू मारींदा, वरी तव्हांजो माण्हू मारींदा, सिलसिलो जारी रहंदो। इस्लाम छा चयो त न, अव्हांखे सदा कोन्हे ॾिनी, वक़्त जी हुकूमत सदा ॾिनी। हाणे वक़्त जी हुकूमत जे ख़िलाफ़ छा थो करे सघे? भई मूं त सदा कोन ॾिनी आहे, वक़्त जी हुकूमत ॾिनी आहे, हुकूमत जे ख़िलाफ़ छा कंदो? त क़िसास तौर जॾहिं उनखे क़त्ल कयो वेंदो कातिल खे, त वक़्त जी हुकूमत सदाए मौत ॾींदी। पर हा, मक़तूल जे वारिसन खे 2 इख्तियार ॿिया बि। जेकॾहिं चाहे दियत वठे, अदा दियत आउं वठां थो, मुंहिंजो हिन माण्हू मारियो त आहे, पर दियत अदा करे। दियत घणी आहे? इस्लामी शरीयत में 100 उठ। उन ज़माने जे अंदरि वॼे हिकिड़ो उठ बि क़रीबन 2.5-3 लख जो आहे। वही सोचो, 100 उठ माना 2 खां 3 करोड़ रुपया खून बहा, दियत जी रक़म अंदाज़न
चङो ख़ासो ॾेई सघंदो? 2 खां 3 करोड़। हिते जेके सरदार पर्सन में फ़ैसिला कनि था न, उहे शरई फ़ैसिला कोन्हनि, उन में सदा एतिरी कोन ईंदी आहे। हिकिड़े जी दियत वई 100 उठ जे बराबरि रक़म उनखे ॾियणी आहे, 100 उठनि जे बराबरि, जेके चङा उठ हुजनि। जेकॾहिं तव्हां उनजी क़ीमत 3 लख रुपया लॻायो त 3 करोड़, 2.5 लख लॻायो त 2.5 करोड़ मक़तूल जे वारिसनि खे पैसा ॾियणा आहिनि। इहा ॿी सूरत आहे। ऐं टी सूरत कहिड़ी आहे त मक़तूल जा वारिस अल्लाह कारण माफ़ करे छॾियो। अल्लाह कारण, इहो सभ खां भलो कमु। अदा क़तल त असांजो माण्हू हिननि करे छॾियो, असांखे न पैसा घुरिजनि, न असीं किसास था वठूं, असां अल्लाह कारण माफ़ करियूं। इन में ख़बर आहे केॾी वॾी बरकत आहे। आहे त शइ ॾुखी, पंहिंजे माइट जे कातिल खे माफ़ करण खां सवली ॻाल्हि कोन्हे, पर वॾो फ़ाइदो आहे। बाज़ औक़ात छा थींदो आहे, उहे माण्हू ज़िंदगी भर तव्हांजा ग़ुलाम थी वेंदा। यार हिननि माण्हू खे शाबाश हुजे, असां हिननि जो माण्हू मारियो, तॾहिं बि हिननि माफ़ी ॾेई छॾी। सॼी ज़िंदगी जेकॾहिं ज़मीर हूंदनि तव्हांजा नौकर थी गुज़ारींदा। ही 3 सूरतूं हक़ वारियूं सूरतूं आहिनि। उन खां सवाइ इस्लाम चवे थो कंहिंखे मारणु इहो नाक खून आहे, गुनाह कबीरा। ऐं अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो, अल्लाह अकबर। ऐं यकीन सां चवां थो, अॼु दुनिया किथे वञी पई आहे। 21वीं सदी हले पई, पंहिंजो पाण खे दुनिया वॾी तरक़ी याफ़्ता सम्झे थी। वॾा वॾा अदीब आया आहिनि, शाइर आया आहिनि, पर इंसान जी ज़िंदगी जी अहमियत जेका क़ुरान बयानु कई आहे, अल्लाह जो कसम अॼु ताईं को बयानु कोन करे सघियो, न करे सघंदो। उहा आयत कहिड़ी, मन क़तल नफ़्सन, जे हिकिड़ो माण्हू मारियो, नाहक मारियो, नाहक हिकिड़ो माण्हू क़तल कयई, फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीआ, ॼण हुन पूरी इंसान ज़ात खे क़तल करे छॾियो, सभिनी इंसाननि खे क़तल करे छॾियो। अहिड़ो को मिसाल ॾेई सघे थो? हिकिड़े इंसान खे नाहक मारणु माना पूरी इंसान ज़ात खे क़तल करणु आहे। कि दुनिया जे किताब जे अंदरि इहा ताक़त, इहो एॾो वॾो गुनाह आहे। चौथे नंबर ते वअक्लुर रिबा, व्याज खाइण, व्याज खाइण गुनाह कबीरा। ऐं एॾो वॾो गुनाह आहे जो क़ुरान करीम में इन गुनाह जे बारे में जेका सज़ा आई आहे, उन जो जेको ज़िक्र थियो आहे, अहिड़ी सज़ा के ॿिए ॾोहारी जे लाइ बयानु कोन थी आहे। ख़बर अथव कहिड़ी सज़ा आहे? या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह वज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। ऐं ईमान वारो अल्लाह खां ॾिजो, जेको व्याज पोयां बाक़ी रहियो आहे तंहिंखे छॾे ॾियो। फ़इन लम तफ़अलू, ईअं नथा करियो। फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही, त पोइ अल्लाह ऐं उनजे रसूल सां जंग जे लाइ, लड़ाई जे लाइ तयार थी वञो। एड़ा लफ़्ज़ कंहिं ॿिए गुनाह जे बारे में आया आहिनि? एड़ा लफ़्ज़ कंहिं ॿिए गुनाह जे बारे में आया आहिनि? अल्लाह रसूल सां जंग आहे। व्याज खाइण वारो, व्याज ॾियण वारो, लिखण वारो, शाहिद, अल्लाह जो नबी फरमाए तो सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। सभु गुनाह में बराबरि जा शरीक। माफ़ कजो, असांजो बैंकिंग निज़ाम सॼो व्याज ते आहे। उते माण्हू वीचारा नौकिरी पिया कनि, कातिब बि आहिनि, लिखनि बि पिया, शाहिद बि आहिनि, शाहिद बि आहिनि, कातिब बि आहिनि। अल्लाह जो नबी छा थो चवे? खाइण वारे ते बि अल्लाह जी लानत, खाराइण वारे ते बि अल्लाह जी लानत, लिखण वारे ते बि अल्लाह जी लानत, शाहिदनि ते बि अल्लाह जी लानत। इहे सभु जा सभु गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि, घटि वधि कोन्हे। जेतिरो खाइण वारो आहे, लिखण वारो बि ओतिरो आहे। जेतिरो खाराइण वारो आहे, शाहिद बि ओतिरो गुनाहगार आहे। एॾो वॾो गुनाह आहे। अॼु केतिरा मुस्लमान आहिनि, वॾा वॾा दौलतमंद ज़मींदार बेड़ा आहिनि, बदनसीब के ग़रीब खे ओधर ॾींदा आहिनि, वाणिया त वठनि पिया, मुस्लमान बि हुन खां व्याज वठंदा। आहे वीचारो मिस्कीन, मजबूर थी पियो,
हालांकि कोशिश करे यो व्याज ते कर्ज न खणणु घुरिजे। अल्लाह जा बानो बचो इन खां। रब ते तव्हांजो ईमान आया कोन्हे? रब ते ईमान रखो, अल्लाह खां ॾिजो, बुख कोन मरंदो। कुरान जी आयत पढ़ी ॿुधायां, वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुकहु मिन हैसु ला याहतसिब। अल्लाह सूरह तलाक फरमाई, जेको अल्लाह खां डिॼे थो, हराम खां बचे थो, रब उन जे लाइ तकलीफ़ मां निकिरण जा रस्ता पैदा करे ऐं उनखे उतां रोज़ी ॾिए थो जितां उनजे वहमो गुमान में बि न हूंदो। उनजो गवाह पाण आहियां, सिर्फ़ तहदीस नेमत तौरु ॿुधायां थो। अल्लाह रियाकारी खां बचाए, तकबर खां बचाए। रिटायर थियसि पे असांखे जीपी फंड ते व्याज मिलंदो आहे। जॾहिं नौकिरी में वेंदा आहियूं, पहिरीं पहिरीं असांजे साम्हूं फार्म ईंदो आहे, तव्हांखे जीपी फंड अवांजो हर महीने कटियो वेंदो, उन ते व्याज मिलंदो, तूं वठणु चाहीं थो या न। मूं नौकिरी ज्वाइन कई, अल्हम्दुलिल्लाह। शाह साहब सां गॾु रहण वारा माण्हू ईअं कोन हूंदा आहिनि। शाह साहब जी दोस्ती जो वॾो असरु हो। मूं हुनखे लिखी कोन ॾिनो त वठंदुसि। मूं पहिरीं शाह साहब खे फ़ोन कई, पंहिंजे वॾे आलिम खां पुछां, इल्म न आहे, वॾे आलिम सां राब्तो करियो। फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, नथा ॼाणो अहले इल्म खां पुछो। हर इल्म वारे खां मथे आलिम आहे। फ़ौक़ कुल्लि ज़ी इल्मिन अलीमुन, हर इल्म वारे खां मथे इल्म वारो आहे। शाह साहब खे फ़ोन कयमि। उन ज़माने में हीअ जेका लैंडलाइन हुई, मोबाइल कोन हुआ। ॿुधायोमांसि, शाह साहब जो पुटु व्याज आहे, न वठिजे, हराम आहे। पोइ मुंहिंजी हिमत वधाइण जे लाइ वाक़ियो ॿुधायाई कि पाण जो हिकिड़ो जमाती सिंध सेक्रेटरिएट में 1968-69 वारे दौर जे अंदरि शायदि ग़ालिबन मुलाज़िम हो, रिटायर थियो। उन ज़माने में 2.5 लख रुपया इन जीपी फंड ते उनखे व्याज मिलियो। खणी आयो, घर आणे तीली ॾेई साड़ी। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, साईं भला तव्हां इस्तेमालु नथा करियो, कि ग़रीब खे ॾियो। अल्लाह जा बाना यादि रखो, जेका शइ पलीत आहे, हराम आहे, ॿिए मुस्लमान खे ॾियण बि जाइज़ कोन्हे। अल्लाह जे नबी फरमायो, अवां तेसि ताईं मोमिन नथा थी सघो जेसि ताईं जेका शइ तव्हांखे पसंदि आहे पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि न करे। जॾहिं मूंखे पसंदि कोन्हे, ॿिए खे छो ॾियां? हलाल मां ॾियां न, हराम मां छो? हा, वॾा वॾा मौलवी मूंखे यादि आहे, ऐं वियुसि ऑफिस में, जे मदायो माइनस कर, मूंखे न घुरिजे। उन क्लार्क जा लफ़्ज़ अॼु ताईं मुंहिंजे कननि में गुंजनि पिया। ये अल्लाह जे घर में वेठो आहियां। मूंखे डॉक्टर साहब, तव्हां खां वधीक वॾी दाढ़ी वारा आया, इहे पैसा वठी विया आहिनि, तव्हां नथा वठो। मुंहिंजे न अदा, मुंहिंजे नज़दीक हराम न खपे। छॾियमि, यकीन ॼाणो, क़ुर जी जेका आयत पढ़ी उनजी सदाकत मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। अल्लाह जे कलाम जी सदाकत मूं पंहिंजी ज़ात में ॾिठी। 15 लख क़रीबन छॾिया। रब मुंहिंजी मदद कई। रिटायरमेंट खां पोइ शायदि 18 लख रुपया मूंखे कंहिं न कंहिं हवाले सां किथां न किथां मिली। एतबार कंदो, मूंखे जाइ ठाहिण जे लाइ पैसा न हुजनि। हाणे सॼी ज़िंदगी सिर्फ़ु नौकिरी कई अल्लाह जे दीन जे लाइ, माना कॾहिं न इस्पताल खोलीसूं, न कॾहिं माना ज़मीनदारी कईसूं, न कॾहिं दुकान हलायोसूं। सॼी ज़िंदगी अल्लाह जे दीन जे लाइ वक़फ़ कई आहे। रब्बुल आलमीन क़बूल फरमाए। समूरी ज़िंदगी सिर्फ़ु अल्लाह जे दीन जे लाइ। अॼु बि मुंहिंजी इस्पताल कोन्हे, सिर्फ़ु पेंशन जा पैसा आहिनि। रब मदद कीअं कई? कराची मां हिकिड़ो माण्हू हली आयो, मूंखे सुञाणंदो बि कोन हो, आउं बि कोन सुञाणंदोसि। पहिरीं मुलाक़ात थी, आयो, मुंहिंजी लाइब्रेरी ॾिठई, किताब पट ते पिया आहिनि, कि किथे पिया आहिनि। डॉक्टर साहब ही ॿुधंदे, हाणे मूं वटि त पैसा कोन्हे। ओॾी महिल ऐलान कई, डॉक्टर साहब खे पूरी जाइ ठाहे ॾेखार, का बि शइ घर जे अंदरि न रहे, लाइब्रेरी घर डबल मार्क। 18 लख जो कमु तक़रीबन हिकिड़ो माण्हू कराए रवानो थी वियो। ऐं पुछां त अल्लाह जी मदद आया कोन्हे, जेको मूंखे सुञाणंदो बि कोन हो। यार अल्लाह ते तवक्कुल तो करियो, रब ॾिसो कीअं थो मदद करे। क़ुर में फरमाई न, उतां मदद कंदो आहियां जितां वहमो गुमान में कोन हो। मुंहिंजे वहमो गुमान में हो त अहिड़ो माण्हू कोई ईंदो जेके आउं सुञाणंदो बि कोन हूंदुसि, हू मूंखे कोन सुञाणंदो हूंदो। हीउ किथां आयो? अल्लाह ते तवक्कुल करे छॾियो हराम खे, रब रस्ता पैदा कंदो। मुंहिंजो ईमान आहे।
व्याज खे छॾियो, रिश्वत खे छॾियो। छो था रिश्वत खाओ? छो था रिश्वत खाओ? अल्लाह अकबर। ऐं इंचार्ज हो सिटी OPD जो क़रीबन 8 साल जे क़रीब ड्यूटी कई। ॿियो हिकिड़ो ॻोठु मूंखे यादि आहे, मीर मोहम्मद प्रयाड़ जो, 5 साल उते सर्विस कयुमि। हज़ारे रुपयनि जूं दवाऊं मूंखे मिलंदियूं हुयूं। अल्लाह रियाकारी खां बचाए। सिर्फ़ु तहदीस नेमत तौरु मुलायां थो, कॾहिं मूं हिकिड़ी गोरी कोन खई, कॾहिं हिकिड़ी गोरी कोन खई। मुंहिंजी नियाणी बीमार हूंदी, दवा जी ज़रूरत हूंदी हुई, अस्पताल में पई उतां कोन खणंदुसि, या कंहिं ग़रीब खे मिले ऐं वञी स्टोर तां वठंदुसि। मूं उहा दवा स्टोर तां वरिती, पंहिंजी अस्पताल मां कोन खयमि, हालांकि खणी पियो सघियसि। रब्बुल आलमीन तॾहिं पंहिंजूं रहमतूं नाज़िल करे, तॾहिं तौफ़ीक़ करे थो जॾहिं तव्हां हराम खां बचो था। वरना असांजो ई उहो दौर हले पियो जंहिंखे पोस्ट मिले थी उहो भीख करे थो, जेतिरो मौक़ो मिले सो कमु लाए थो। ही वॾो गुनाह आहे व्याज खाइणु। उन खां पोइ वरी अल्लाह जे प्यारे पैगंबर 5 गुनाह ॿुधायो। ॿुधाईंदो हलां मुख़्तसर टाइम जे अंदरि, व अकुलो मालिल यतीम, यतीम जो माल खाइणु। उहो ॿारड़ो जंहिंजो पीउ गुज़ारे वञे, अञा नंढड़ो आहे, बालिग़ कोन थियो आहे, यतीम आहे, उन जो माल खाइणु गुनाह कबीर आहे। क़ुरान अल्लाह फरमाए थो, जेके इहे माल खाइनि था यतीमनि जो, पंहिंजे पेट में बाहि भरी नथा। इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लौन सईरा। पंहिंजे पेट में मानी कोन पिया खाइनि, बाहि खाइनि पिया ऐं जल्दी जहन्नम जे अंदरि दाख़िल थींदा। ख़ुदा रा गौर करियो, केतिरा मुस्लमान, केतिरा मुस्लमान आहिनि जिन मीर मुख़्तियार कार ऐं तपेदार सां गॾिजी पैसा ॾेई यतीम ॿार जी मिल्कियत मुंतक़िल करे छॾी पंहिंजे नाले। अहिड़ा आहिनि माण्हू, ख़बर आहे अञा ॿारड़ो नंढड़ो आहे, सगीर आहे वीचारो, छा करे विया, रिकॉर्ड बदिलाए विया, पैसा ॾेई बेवा औरतनि जो मिल्कियतूं फवाए विया। इहे शयूं तोखे फबी वेंदियूं, कॾहिं कोन फबी। दुनिया में बि अज़ाब, आख़िरत में दर्दनाक अज़ाब। ही क़ुरान जी आयत आहे। यतीम तो उहो ॿार आहे जंहिंसां नेकी करणु घुरिजे। तव्हांजे पाड़े में रहे थो को माइट आहे, हली वञो। अल्लाह जे रसूल हिकिड़ो माण्हू हली आयो, या रसूलल्लाह मुंहिंजी दिलि ॾाढी सख़्तु थी वई आहे। अॼु पाण सभिनी दिलियूं सख़्तु आहिनि, दिलियूं सख़्तु थी वई आहिनि तमामु। उहो पुराणा दौर हुआ जॾहिं क़ुरान माण्हू ॿुधंदा हुआ रोई पवंदा हुआ, हदीसूं ॿुधंदा हुआ रोई पवंदा हुआ। हाणे एॾियूं दिलियूं सख़्तु आहिनि, जनाज़ो वॼे पियो टहिक पिया ॾियनि, खिल मस्करी दीनी पुरामनि जे अंदरि, माना दिलियूं सख़्तु आहिनि। इमाम मालिक बिन दीनार जो कौल आहे ग़ालिबन त अल्लाह बाने खे जेके सदाऊं ॾिनियूं आहिनि उन में सभ खां वॾी सदा आहे दिलि जो सख़्तु हुजणु। क़ुरान बि असरु न करे, हदीस बि असरु न करे। ही माण्हू हली आयो, अल्लाह जे रसूल मुंहिंजी दिलि सख़्तु आहे, अहिड़ो को नुस्ख़ो ॿुधायो दिलि नरम थी वञे। पाण 2 शयूं ॿुधाइनि था, ॻंढ ॾेई छॾियो, अमल करियो, चाहियो था दिलि नरम थी। पाण फरमाईंदा अतइमिल मिस्कीन, मिस्कीन खे खाधो खाराए। पाण दौलतमंदनि खे खाधो खाराईंदा आहियूं, दावतूं कंदा आहियूं, मिस्कीन वीचारो सदा बि हणे दर ते बि हली अचे, मानी कोन खाराईंदासीं। ठग आहे, अदाकार आहे, कूड़ थो ॻाल्हाए, उहो सदा पियो हणे। यादि रखी छॾियो, जेको चए थो मूंखे मानी खारायो, तव्हां उनजी दिलि चीरे कोन ॾिठी आहे, खाराए छॾियो। पोइ कॾहिं तव्हीं अमल कंदा क़ुरान ते, कॾहिं अमल कंदा? हर माण्हू खे तव्हां चवंदा ठग आहे, हर माण्हू कूड़ो आहे, कॾहिं तव्हां अमल कंदो क़ुरान ते? चवे थो अदा ख़ाली पेट या बुखा लिया मानी खारायो। अल्लाह अकबर। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइणु न घुरिजनि, पर वरी ॿुधायां थो, अल्लाह मूंखे रियाकारी खां बचाए। बार बार मुंहिंजा रब ऐं माफ़ी तलबगार आहियां, ऐं पंहिंजी घरवारी खे चवंदो आहियां त जॾहिं को माण्हू दर ते सदा हणे, वाक़ियतन ग़रीब मिस्कीन आहे, मुंहिंजो कहिड़ो बि घर में ॿोड़ रखियलु हुजे, खणी उनखे ॾेई छॾिजी, मानी ॾेई छॾिजी, ऐं ईंदुसि, कॾहिं तो ते एतिराज़ कोन कंदुसि तो छो ॾिनी, ऐं लस्सी सां मानी इनशाला खाई वठंदुसि, ऐं कॾहिं कोन चवंदुसि मूंखे तो छो मानी मुंहिंजी ॾिनी। बहितरीन खां बहितरीन ॿोड़ हुजे ॾेई छॾिजे। कॾहिं क़ुरान ते असीं अमल कंदासीं? अल्लाह जे रसूल फरमायो, यती मिस्कीन खे खाधो खाराए,
वमसा रासल यतीम, यतीम ॿारड़ो हुजे या ॿारड़ी हुजे उनजे मथे तां हथ फेर। हथ फेरण मां मुराद वाक़ियतन हथ फेरण बि आहे, ऐं हथ फेरण मां मुराद उनजी सार संभाल लहण बि आहे। यतीम ॿारड़ो आहे न, तव्हां मथे तां हथ रखंदा ऐं पुछां थो कहिड़ो ख़्यालु ईंदो, पहिरीं ख़्यालु इहो ईंदो यार थी सघे थो सुभाणे आउं बि मरी वञा ऐं मरंदसि यकीनन, ऐं मुंहिंजा ॿार वीचारा सगीर हुजनि, छा थींदो? आउं मरी वञा, मुंहिंजा ॿार बि नंढड़ा हुजनि, छा थींदो मुंहिंजे ॿारनि जो? दिलि ख़्यालु ईंदो, अखियुनि में लुड़क अची वेंदा, दिलि नरम थी वेंदी। अल्लाह जे नबी फरमायो यतीम ॿार जे मथे तां हथ फेर, मिस्कीन खे खाधो खाराए, अल्लाह तुंहिंजी दिलि नरम करे छॾे। टाइम थिए पियो, छऊं गुनाह पाण फरमाईंदा जंग जे मैदान में दुश्मन खे पुठी ॾियणु भॼणु, पुठी ॾेई भॼणु वॾो गुनाह आहे। मरी वञे पोइ हिते कोन्हे हटणो, जान हली वञे मैदान जंग मां भॼणो कोन्हे। टाइम कोन्हे वरना वाक़ियो ॿुधायां हा। जाफ़र बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु जो, हज़रत अली जो वॾो भाउ, जंग मूता में शहीद थियो, 90 ज़ख़्म हुआ, हिकिड़ो पुठी ते कोन, हिकिड़ो पुठी ते कोन, ॿई ॿाहूं कपजी वयूं, 90 ज़ख़्म छाती ते। ही मुजाहिदो ऐं सतूं आख़िरी गुनाह, मुख़्तसर टाइम अदान जो टाइम थिए पियो, पाण सोरा फरमाइनि था उहो आहे त जेके मोमिना औरतूं आहिनि बेख़बर उन्हनि ते बहतान हणनि। अॼु पाण अहिड़ा माण्हू आहिनि, अहिड़ा ज़ालिम आहिनि, का वीचारी शरीफ़ औरत आहे तॾहिं हणी छॾींदा इल्ज़ाम उबदकार आहे, फलाणे इंसान जी दोस्ती आहे, अस्तग़फिरुल्लाह, इल्ज़ाम हणंदे देर ई कोन कंदा आहिनि। इहो गुनाह कबीरा। हिते ज़िक्र औरत जो थियो आहे, पर मर्द ते बहतान हणण बि गुनाह कबीरा। जेकॾहिं इस्लामी हुकूमत हुजे हा न, छा थिया काज़ी तव्हांखे घुराया, तूं चवीं थो फलाणो मर्द फलाणी औरत ख़राब आहे, 4 शाहिद वठी आ, ॾेखार 4 शाहिद किथे आहिनि जिन ॾिठो जे बुराई कंदे। ऐं जेकॾहिं 4 शाहिद तूं पेश न करी हा, ऐं घणो करे पेश करे बि कोन सघंदे, इस्लामी हुकूमत हुजे तोखे बिहारे 80 फटका तुंहिंजी पुठी ॾहियां थी, 80 जल्द क़ुरान चयो 80 फटका हणो। के मुसलमान भाउ के मुसलमान भेण जे बारे में यकदम गंदी ज़बान इस्तेमाल न करियो, ज़बान दराज़ी न करियो। हा, इस्लाम तीअं चवे थो के बुराई कंदे ॾिठो बि हुजे तॾहिं पर्दो विझी छॾो। मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामह, जे मुसलमान जा ऐब ढकिया, अल्लाह उन जा ऐब क़यामत ॾींहुं ढके छॾींदो। ऐब ज़ाहिर न करियो, तूं चङो मुड़ुसु कोन आई, बे मुसलमान भाउ जा ऐब ज़ाहिर कई, अल्लाह तोखे बि ज़ाहिर कंदो। भरे घर में लिकी वे, रब तोखे ज़ाहिर कंदो, बुछड़ो कंदो ॿियनि जे साम्हूं। जेकॾहिं तुंहिंजी नियत आहे मुसलमान खे ज़लील करियां, रब तोखे ज़लील कंदो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजे घर में लिकी वेंदो तॾहिं बि अल्लाह हुनखे बुछड़ो कंदो। दोस्तो टाइम थिए पियो, अल्लाह खां इहा ई दुआ घुरूं, रब्बुल आलमीन असांखे हर वॾे गुनाह नंढे गुनाह खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह ताला असांखे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।